पापा ने मने लो तोरो पापा के 3 डबे और न सुनाने तुझे पापा न ठांगो ये करे तो के वाकई में मुझसे शादी करनी है ना। हां तो कुछ करे रेखा कुछ थी रेखा इंशाल्लाह थी रेखारी न यो कुछ न थियो तो जाए दपड़ो तो जरूर थियो ड्रामो टिकट दे हलाए रेखारी न ठीक है मां वन्या थी तू इते भी कचहरी कर बितुल सा जड़े सुधरी वनी ना तू भी माथ वन्या तू भी एकलो मिनट बस हाणे मैटर ना चिड़ी नहीं मां फांसी पवंदी काले भाई अरे को आहे अरे जानी ओ जानी कैसे तैयार नहीं है पापा छोज सजो घर सुबह सुबह सब मथे देखयो हैं सजो घर मथे देखियो ओ अखबार में या कोन आई जानी सुतो पे आला है जानी तो सुतो पयो है पर मां जागी चुकी है पापा हमार शादी ना कयो हां गया तो तुझे मेरा कर पर मां की पूछा तो अमा के इन उम्र में शादी करने की जरूरत केड़ी आहे ना तो के जो बुधाया से केड़ी जरूरत है मुंजी मर्जी ठीक है तमाजी मर्जी जेको वणे ती कयो मां वन्या थी यूनिवर्सिटी किसान की यूनिवर्सिटी मां के केड़ा वरी तू यूनिवर्सिटी में दिया नवें यूनिवर्सिटी बस मुंजी मर्जी पर छो बस देव झलियो नवें दियो तो बस नवें दियो ठीक है मां यूनिवर्सिटी नथी वना बल्कि अॼु खां पोइ मां वेंदसि कोन तुंहिंजो त पीउ बि वेंदो अलाए कंहिंजी जमा न वेंदसि मां का वधीक ॼण सिधी रही आहे मां तोखे हाणे जो हाणे यूनिवर्सिटी वठी थो वञा मां अॼु बि न वेंदसि तोखे अॼु ई वठी वेंदसि ॿुधो न अथई त मर्द पढ़ियो त फर्द पढ़ियो औरत पढ़ी त नस्ल पढ़िया हल 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 तो हल क्या है तो शुक्र थियो ॿई विया न ॿिन्ही लाइ नाश्तो ठाहिणो पिया जहिड़ो पीउ तहिड़ी धीअ छा मां अंदरि अची सघां थी हा हा अंदरि अचो घर त काफ़ी अंदरि ताईं आहे तव्हां केरु दरअसल मैं तव्हांजो इश्तिहार त उन सिलसिले में आई आहियां अच्छा इश्तिहार पढ़ी आयो माना पढ़े लिखियल भी आयो जी बिल्कुल अच्छा अच्छा तो जरूरत रिश्ता वारो जी हाँ जरूरत रिश्ता वारो इश्तिहार ॾिठो त मां उन सिलसिले में आई आहियां तव्हां उभायो ख़ान और ओके आहियो न न वो तो मुंहिंजो नौकर आहे
उन इश्तिहार ॾिनो हूंदो पर तव्हां अकेला आया हो तव्हां पाण सां धीअ त न वठी आया अगरि जंहिंजो रिश्तो कराइणो अथव What do you mean? छा मतिलबु आहे? मां तव्हांखे छा नानी दादी जी उमिरि जी लॻां थी? छोकिरी मां पाण आहियां। तव्हां छोकिरी आहियो अॼुकल्ह अहिड़ी छोकिरियूं थियूं अचनि अच्छा पोइ मां उहो न आहियां उहो मुंहिंजो साहबु आहे उबायो ख़ान उर्फ़ ओके उनजी शादी करण जो शौक़ु आहे उनखे उन पंहिंजे लाइ इश्तिहार ॾिनो हुयो बहरहाल तव्हां मुंहिंजे ख़्याल में त शादी न करे सघंदा छो मां हुन सां शादी न कंदसि? बढ़िया अरे जानू वो छो ॿार घुराया अथई छा ऐं इहे तव्हांजा थियण वारा ॿार अथव ए बे 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 इहो कीअं इहा ई ॻाल्हि आहे न माता ॿुधाए मैं हथ को रखा थी ॻाल्हि ॿुधाए वठी कीअं कीअं वारो साहब आहे न ये थोरो माना ईअं क्रिकेट आहे दिमाग़ में हिनखे जेका ॻाल्हि तव्हां चवंदो न त मां तव्हां शादी कंदमि त हे चवंदो न कंदुमि मां शादी हिनखे तव्हां चवंदो मां तव्हां शादी न कंदुमि पोइ चवंदो तोसां ई कंदुमि शादी अरे तुंहिंजा ॿार न आहिनि त पोइ परे थी नी साईं थोरो मोटिवेट पोइ कयां मोटी हुई मोटी आहे सिर्फ़ु वेट पोइ कयां तव्हां साईं मुंहिंजे ख्याल में इंटरव्यू कयो साहब दवा सारो साहब अरे चुप न करके जा तारीफ करा बारो कर मुझे नालो ॿुधाए कीअं आया हो तव्हां कीअं बस चुप कर मां पाणे पुछां थो कीअं आया इहे कम कयो असां कराची में डिफेंस में मंगला न हुजनि हाणे तारीफ़ कराया जी जी कीअं आया हो छा ॾिसी आया हो कीअं ज़िक्र थियो आहे मां तव्हांजो इश्तिहार ॾिठो हो त मां उन सिलसिले में आई आहियां। इश्तिहार पढ़ियो माना पढ़ियल लिखियल बि आहे हा जी हाँ बिल्कुलु मां पढ़ियल लिखियल आहियां। हाँ ओ यो तव्हांजो अचण जेको थियो आहे उहो शादीअ लाइ थियो आहे हाँ पर तव्हांखे ॾिसी करे मूंखे लॻे थो त मां शादी कोन कंदसि। छो 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 जो तव्हां मूंखां उमिरि में खोड़ वॾा आहियो। कहिड़ो वॾो आहियां कहिड़ो वॾो आहियां शादी छो न कंदी आहे मुंहिंजा कागज़ पूरा न आहिनि छा न को रनिंग पेपर खुटल आहे या मां को धूओ छॾींदो आहियां न न मूंखे थोरो इहो सम्झा त मूं मां कहिड़ी टेक्निकल फनी ख़राबी आहे मूं में मां माशाअल्लाह भलो मदारो आहियां हेॾी सारी मिल्कियत अञा छा खपे पर मूंखे तव्हांजी का बि मिल्कियत न खपे। छो न खपे भला असांजी सिधी रामाणू वरी तोखे न खपे मां कंदुसि तुंहिंजे नाले हल छा कंदी हल मुंहिंजी मर्ज़ी न मां तव्हां सां शादी कंदसि ऐं तव्हांजी जेकी धीउ आहे पहिरियां उनजी शादी थींदी त मां तव्हां सां शादी कंदसि। न कराईंदुमि पहिरियां हुनजी शादी हल छा कंदी पहिरियों मुंहिंजी ऐं मुंहिंजी थींदी हल हल जी न न न तूं चवण शादी चाहे मुंहिंजे धीअ सां तुंहिंजो कहिड़ो कमु हल न जेकॾहिं उहे हिन घर में रहंदी त मां हिन घर में कोन रहंदसि। न त हुनखे कढां त तूं हिन में रहंदी बस हल अॼु ई मां हुनजे शादीअ जो इश्तिहार थो ॾियां उहो करायसि थो शादी तूं हिन घर में रहंदी ॾिसां कीअं थी ॿाहिरि वञे असां ॼणो हीअ वरी मूंखां वधीक थी थी आहे ॼणो ए जानी ओ जानी ओह दे हाल वाल भला मानी वानी कीअं चक्कर आ मानी न खाईंदी है मानी छो न खाईंदी है तूं मानी खाओ ऐं मानी बाक़ाइदे तूं खाओ मां तोखे ॿार होटल ते थो वठी हलां मानी खाराइण अरे बाबा अंदर में आने से नाम है बे हिकिड़ो मिंट या टेप तो तरह हलाई पुराणा पियो एहसास बि न थियो त मां सची पवंदुमि अरे गाड़ीअ में ई मां विटामिन खाई त बचाया ए नौजवाननि जे हक़नि ते धाड़ा हणण वारा इंसान हाणे खुली खुली साम्हूं था अचो हा न जेतिरी नौजवानी में न खबियासीं कोटा पूरी त करणी आहे चाचा उभाया हाणे तव्हां पाण त शादी कयो था हा ठीकु आहे न धीअ जी शादी न कजो ॿुधायो मूंखे कहिड़ा कंदुमि छा कजे मुंहिंजी मर्ज़ी तव्हां पंहिंजी शादी कयो न धीअ जी शादी न करायो मां कराईंदुमि धीअ जी शादी हल ए वरी मूंखां वधीक थींदी आहे ठीकु आहे पर पाण वांगुरु वरी पंहिंजी धीअ जी शादी इश्तिहार न ॾिजो अख़बार हाणे तुंहिंजा हल चलो हेॾां अचो ईअं न थिए जो चिमकी सुज़ुकी में टकराइजी तलाह अचे सुज़ुकी में न ईअं चओ पुराणो रक्शो डंपर में न लॻे मां चवां थो न निकिरजो ॿाहिरि घर खां
मां हाणे थो निकिरां नौकर खे ॻाल्हि कजांइ ॾिठ आहे कीअं उबतो आहे जाओ ई उबतो आहे हाणे वियो पंहिंजी धीअ जी शादीअ लाइ इश्तिहार ॾियण मतलब त ही बिल्कुल ही उतो आहे हा हा बाक़ाइदे चरियो आहे पैदाइशी तौर ते माना तव्हां बि हाणे हिते रहंदो घर में मुसलसल ज़ाहिर जी ॻाल्हि आहे मूंखे हाणे हिन घर में रहणो आहे त मूंखे पंहिंजो कमरो त ॾेखारियो अच्छा तव्हांखे माना मां पंहिंजो कमरो ॾेखारियां जी न मूंखे पंहिंजो कमरो ॾेखारियो अच्छा तव्हांखे पंहिंजो कमरो मां त सुम्हंदो ई पोरची खाने में आहियां अचो अचो अचो